बिरशा मां ख़बर ईंदा हलो त शिया उलमा काउंसिल सूबाई सिंध जे सदर अलामा डॉक्टर असद इक़बाल जे हुकुम ते शिया उलमा काउंसिल ज़िले मटियारी जे अॻवाननि सिंधु दरिया मां 6 नवा केनाल कढण ख़िलाफ़ ऐं मज़लूम फ़लस्तीन जे हक़ में दरगाह चाड़ी खां रैली बरामद कई वई, जेका दंबूरा चौक ते इक़्ताम पज़ीर कई वई। रैली में सिंधु ते दाड़ो नामंज़ूर ऐं इसराइल मुर्दाबाद जी सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते शिया उलमा काउंसिल ज़िले मटियारी जे अॻवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां कैनालनि जे ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदा। असांजे क़ाइदीन जेको बि हुकुम कंदी इंशाअल्लाह असां रोडनि ते बीहंदासूं, सख़्त एहतिजाज कंदासूं। असां हुक्मराननि खां मुतालबो था करियूं त बराए महिरबानी इहो पंहिंजे कैनालनि जो जेको हुकुम जारी कयो इहो बंदि कयो वञे। असां असफ़ ज़रदारी खां अफ़सोस था करियूं त मुल्क जो सदर असफ़ ज़रदारी आहे ऐं उहो सिंध सां एतिरो ज़ुल्म छो थो करे, जॾहिं त हू सिंध मां ई जेको हुकुमरानी खणियो थो वञे ऐं हुन सिंध में हुकूमत आहे, वफ़ाक़ में जेको सदर ते वेठो आहे, बलोचिस्तान में हुनजो गवर्नर आहे, पंजाब में हुनजो गवर्नर आहे, पोइ बि पीपल्स पार्टी वारा छो ख़ामोश आहिनि। असांखे अफ़सोस आहे हिननि ते ऐं हिननि खे बि आवाज़ु खणणु घुरिजे। असां हर हाल में हिननि कैनाल जे ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदासूं। असां सिंधी क़ौम सां गॾु आहियूं, असां मैदान अमल रहंदासूं। इहे जेके 6 केनाल आहिनि, इहे 6 केनाल इहे सिंधु दरिया मां न कढिया वञनि, छो जो सिंधु दरिया सिंध जी मिल्कियत आहे। सिंधु दरिया मां सिंध खे फ़ाइदो आहे, सिंध सरसब्ज़ इन सिंधु दरिया मां थी थिए। अगरि इहे कैनाल कढिया विया त यकीनी ॻाल्हि आहे त पाणीअ जी खोट थींदी ऐं पाणीअ जी खोट जेॾी महिल थींदी त सिंध बर्बादी खां सवाइ ॿिए कंहिं तरफ़ न वेंदी, सिंध बर्बाद थी वेंदी। मज़लूमनि जो साथ ॾियणु खपे ऐं मुस्लमान मुल्क जेके आहिनि, काफ़ी मुस्लमान मुल्क ॻाल्हाए बि रहिया आहिनि, कुझु मुल्क ॻाल्हाए बि रहिया आहिनि, लेकिन सभिनी खे गॾिजी सॼी जेके ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़नि था, जेके अलियुन वलियुल्लाह पढ़नि था, उन्हनि सभिनी खे गॾिजी सॼी करे फ़लस्तीन जी मदद करणु खपे, उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ आवाज़ु उठाइणु खपे ऐं इसराइल खे ज़ोर टोक जेको आहे जवाबु ॾियणु खपे त इहो ज़ुल्म पंहिंजो बंदि कयो वञे। असां सभु जेको इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहियूं। कंहिं तरफ़ां जेके रिथियल 6 कैनाल आहिनि सिंधु दरिया ते, उहे असांखे कंहिं बि क़ीमत ते नामंज़ूर आहिनि। असां उन कैनालनि जी रिथा जी मज़म्मत था कयूं ऐं इन खे रिजेक्ट था कयूं। आला ऐवाननि आला हुकुमराननि ताईं असां पंहिंजो पैगाम पहुचाइण था चाहियूं त कंहिं बि सूरत में इहे कैनालनि जी रिथा खे बंदि कयो वञे ऐं सिंध खे सुकाइण जी साज़िश ख़तमु कई वञे। फ़लस्तीन ते ज़ुल्म जो जेको सबबु आहे उहो मुस्लमाननि जो पाण में मुतहद न हुजणु आहे ऐं मुस्लमान हुकुमराननि जो मफ़ाद परस्त हुजणु फ़लस्तीन जी मज़लूमियत जो सबबु आहे। असां फ़लस्तीन ते थींदड़ ज़ुल्मनि जी बि मज़म्मत कयूं था। असांजो सभ खां पहिरियां जेको आहे उहो इहो आहे त तव्हां जेको हीअ कैनाल मंज़ूर कया आहिनि, इहे कैनाल सारा नामंज़ूर कया वञनि। इहो असांजो मुतालबो आहे, छो त हीउ सिंधु दरिया जो जेको पाणी आहे इन ते असां पंहिंजी ज़मीन आबाद कयूं था। इन ज़मीन ते असांजा हारी हूंदा आहिनि, ज़मीनदार हूंदा आहिनि। अगरि जेकॾहिं इन सिंधु में पाणी न हूंदो त असां मईशत कीअं पंहिंजो अॻिते वधाईंदासीं। अगरि जेकॾहिं पाणी न हूंदो त मईशत तबाह थी वेंदी त पोइ बदहाली जो शिकार थींदो। ग़रीब माण्हू जेके आहिनि अॻे ई परेशान आहिनि, अञा परेशानी वधंदी। उन करे असांजो मुतालबो आहे त इहे कैनाल समूरा नामंज़ूर कया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।